मलहीर डेवलपमेंट अथॉरिटी के अंदर एक तमाम वो बहरान हलंदड़ है। केतरे अरसे का वठी मलहीर डेवलपमेंट अथॉरिटी ज़मीनन के कब्ज़न का वेंदे कराची के अंदर ख़ास तौर ते मलहीर डिस्ट्रिक्ट के हवाले से जो ही इदारो मलहीर की तरक्की जो ठहियो उते कहिड़ी उथल फुथल थी है। ब्यूरोक्रेसी के अंदर कहिड़ियूं जो का सो तकरीरूं ऐं मुक़ररियूं थियूं आहिनि उन हवाले से ख़ास तौर ते हिन वक़्तु मलहीर डेवलपमेंट अथॉरिटी अंदर हिकिड़ो ब्यूरोक्रेसी के अंदर को तमाम वो बहरान पैदा थो है, जिते ब्यूरोक्रेसी की रस्तारो कई पे वे। प्राइवेट गार्डन से 18-19 गेड़ के ऑफिसरन समेत जो उते आम मानू जो रस्ता रोक करे हेड ऑफिस जा दरवाज़ा बंद किया हुआ आहिनि। इंक्रोचमेंट के नाले ते जेका कब्ज़ेगिरी है उन जे अॻियां कहिड़ा ऑफिसर रुकावट आहिनि, कहिड़ी सूरत हाल आहे, असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेके इंकशाफ़ात साम्हूं ईंदा उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। असां सां मौजूदु आहिनि मलहीर डेवलपमेंट अथॉरिटी एंटी इंक्रोचमेंट सेल जा डायरेक्टर अब्दुल अलीम आखवंद, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां काफ़ी इंक्रोचमेंट जे लाइ असां कमु कयो ऐं करणु चाहियूं था, पर असांजे डिपार्टमेंट जा माण्हू कुझु अहिड़ा ऑफिसर जेके पहिरियों हुया ऐं हींअर आहिनि उहे असांखे कमु नथा करणु ॾियनि, हिंड्रेंस पैदा कनि था ऐं हींअर पाण उहो लैंड ग्रेबरनि सां मिलिया वेठा आहिनि ऐं बाक़ाइदे जेको बि नओं ऑफिसर अचे थो उन्हनि खे हिरास कनि था, उन्हनि खे तंग कनि था ताकी ही वापसि हलिया वञनि, भॼी वञनि। ऐं हींअर जेको बि आहे हेड ऑफिस में उन्हनि जी मोनीपोली लॻी पई आहे। सिर्फ़ु 2 ऑफिसर आहिनि जेके हलाइनि था, न DG जी हले थी न सेक्रेटरी जी हले थी। सिर्फ़ु मोहम्मद इरफान बेग आहे उन जी थी हले ऐं मोहम्मद लईक आहे उन जी थी हले, उहो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे। हालांकि इरफान बेग जूनियर क्लार्क भर्ती थियो KMC में, उन खां पोइ उनखे कढियो वियो। हींअर बि सेक्रेटरीअ बाक़ाइदा उनखे अबेंस करे छॾियो ऑर्डर, उन जे बावजूद बि उहो डायरेक्टर लीगल ऐं सेक्रेटरी बणियो वेठो आहे मलहीर डेवलपमेंट में। इहो किथां जो इंसाफ़ आहे? लईक बि ईअं करे थो, लईक बि प्रोजेक्ट डायरेक्टर आहे, उहो डिप्लोमा होल्डर आहे, डिप्लोमा होल्डर थी करे 20-21 ग्रेड जी पोस्ट ते कीअं वेठो आहे प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं चीफ इनर थो सराए 2-2 चार्जूं। ॿियो साईं आगा ज़ुबैर आहे, उहो बि निकितल आहे, कंप्यूटर ऑपरेटर आहे, 7 अथॉरिटी मां आयो आहे, उनखे बि वापसि कयो वियो आहे पुराणे DG ऐं उहो कंहिं डिप्टी डायरेक्टर लैंड बणे वेठो आहे, कब्ज़ा थो कराए, माफ़िया लॻो पियो आहे। प्लस डिप्टी सेक्रेटरी अकाउंट्स आहे, उबता सुबता अकाउंट थो करे। असद बलोच वेठो आहे, डायरेक्टर आहे फंड, डायरेक्टर लैंड आहे, उहो पाण इन्वॉल्व आहे इन्हनि शयुनि में। अथॉरिटी में तव्हां इंक्रोचमेंट जी ॻाल्हि पई कई, शाह लतीफ़ टाउन में, टाइसर टाउन में केतिरी अंदाज़नि जेका ज़मीन साईं ठीक ठाक ज़मीन आहे, कब्ज़े में आहे, लैंड माफ़िया आहिनि हुते, अहमद अली शाह आहे, काकड़ आहे, मुख़्तलिफ़ माण्हू उन्हनि सां वेठा आहिनि ऐं उन्हनि जूं हिननि FIR कटराइनि त बाबा तव्हां गिरफ़्तार करायो न, तव्हांखे पावर आहिनि न। तव्हां चओ था असां वटि रेंजर्स बि आहे, पुलिस बि आहे, DIG बि असांजा आहिनि, SP बि असांजा आहिनि, पोइ तव्हां छो था कटरायो उनजी FIR? उनखे गिरफ़्तार करायो न। तव्हां हेॾा पाण खे मोतबर था सम्झो त करायो न गिरफ़्तार, छो था करायो उन्हनि खे गिरफ़्तार? जेके माण्हू अव्हां जे इन रुकावट बणिया आहिनि, ॿियनि जी बि रुकावट आहिनि, उहे DG आहे, सेक्रेटरी आहे, सूबाई वज़ीर आहिनि, एॾा बासर जेकॾहिं आहिनि त उहे छाजी करे? सर मिनिस्टर साहिब को वीचारो शरीफ़ माण्हू आहे, इंतिहाई शरीफ़ आहे, ख़ानदानी माण्हू आहे, इंतिहाई शरीफ़ आहे, उनखे त हे पंहिंजो ॿुधाइनि ई कोन था, पंहिंजो ग़लति गाइड था कनि, उनखे मिसप्लीड था कनि, उनखे ग़लति गाइड था कनि उनखे। उहो इंतिहाई शरीफ़ माण्हू आहे, बेड़ो ग़रक़। तव्हां बाक़ाइदे प्रॉपर में अचो, विज़िट कयो। मुंहिंजी अपील आहे गवर्नमेंट खे, चीफ सेक्रेटरी साहिब खे, अदलिया खे, नेब खे, आला अदलिया खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे, प्रेसिडेंट साहिब खे मुंहिंजी हंबली रिक्वेस्ट आहे, हथ ॿधी रिक्वेस्ट आहे त ख़ुदारा डिपार्टमेंट बचायो, डिपार्टमेंटूं बचायो, डिपार्टमेंटूं बचायो। डिपार्टमेंटुनि जो बेड़ो ग़रक़ करे छॾियो आहे, ग़रीब वीचारा रोलनि था। जेके जीनियन अलाटीन, जीनियन जिन जा घर अलाट थियल आहिनि 20-20, 25-25 साल, उन्हनि वीचारा रिटायर थिया आहिनि, उन्हनि पंहिंजियूं पेंशनियूं ॾेई करे उन बुकिंग कराए पंहिंजियूं किस्तियूं पूरियूं कयूं आहिनि, हाणे उन्हनि खे पदेश नथा ॾियनि। उते लैंड ग्रेबर वेठा आहिनि, उते कब्ज़ा करायूं, ऑफिस वारा इन्वॉल्व आहिनि। हिकिड़ो एक्सियन आहे, रिज़वान आहे, आरिफ एक्सियन आहे, उहो बि इन्वॉल्व आहे हिन शयुनि में। हाणे उन रिज़वान खे हटाए करे मां हेॾी कंप्लेन कई, उनखे हटाए ज़ाहिद खे रखियो अथऊं। ज़ाहिद शरीफ़ माण्हू आहे, उहो चए थो मैं क्या करूं सर, मुझे पावर ही नहीं है। मुझे जेके फलाई प्लाट आहिनि जेके उन ते बि कब्ज़ो आहे। उन ॾींहुं मां विज़िट कई, स्कूल आहे, उन ते लईक पंहिंजो कराए थो, कब्ज़ो थो कराए लईक। कहिड़नि साइडनि ते कब्ज़ा? हेॾे पंहिंजो शाह लतीफ़ टाउन में और तेसर में बि। तेसर में हिकिड़े हंधि वयसि, मूंखे आफ़रीदी हुन इरफान लाइ बाक़ाइदा नालो खयो,
छुट्टी से होके आया, मुझे तो पता भी नहीं था इरफान छुट्टी पर गया है। उनको कंज्यूमरों को इतना पता है जो लैंड क्रोपरों के साथ ये बैठे हुए हैं। अब मुझे बताएं तो आदमी करे क्या करे, और मैं जान हथेली पे लेकर जाता हूँ बगैर असले के, बगैर गार्ड के। ये न मुझे गार्ड देते हैं, न पेट्रोलिंग देते हैं, न कोई अपना अमला देते हैं। ये मुझे जब भी मांगाता हूँ कहाँ दे देंगे दे देंगे। हाँ सर, बेहतरीन कब्ज़ो आहे, तव्हां वञी पाण ॾिसो, तव्हां पाण हलो, साईं ठीक ठाक आहे। मां अणगिणत आहे सर। ऐं एॾो गवर्नमेंट खे लॉस आहे, एॾो गवर्नमेंट खे लॉस आहे, तव्हां सोचे नथा सघो, एतिरो गवर्नमेंट खे लॉस आहे। वेठा आहिनि सर, डायरेक्टर लीगल बणियो वेठो आहे, सेक्रेटरी बणियो वेठो आहे, इलीगल आहे, 5 ग्रेड जो माण्हू आहे, सेक्रेटरी साहिबु कढी छॾियो आहे हुनखे, उनजे बावजूदि वेठो आहे, पुराणे DG हुनखे कढियो आहे, ऐं अबेंस थियल आहे। हाणे बि सेक्रेटरी हिकिड़े पंहिंजो मोकिलिया आहिनि, बाबा हे कागज़ तूं जमा कर, उहे अबेंस थियल आहे ऑर्डर। अबेंस में माना तूं कीअं थो कमु करे, कीअं थो साइनियूं करे, ऐं बदमाशी कई वेठो आहे, स्टाफ खे अलॻि तंग, ऐं हिकिड़ी प्राइवेट ऑफिस कई वेठा आहिनि। हिकिड़ी जागीरदार न हूंदी आहे, पंहिंजे घर जो जागीरदार हिकिड़ो हूंदो आहे सिस्टम, माना ॻोठ में ज़मीनदार पंहिंजो जागीर हलाईंदो आहे, बसि उहो जागीरदारी हले। बसि जेके बि आहिनि न सभु इहे कुड़मी आहिनि जेके बि। मली डेवलपमेंट अथॉरिटी में हिकु कब्ज़ेगिरी जे हवाले सां कमाए थो वञे, ॿिया कहिड़ा तरीक़ा साईं? हिकु त कब्ज़े जो मेन कब्ज़ो आहे, ॿियूं इहे इतवार मार्कियूं, जुमा मार्केट लॻनि, ऐं नर्सरियूं लॻनि, या ॿियूं शयूं जेके बि आहिनि, काफ़ी अहिड़ा उहे आहिनि। ऐं ॿियो साइड प्लांट आहिनि, लेआउट आहिनि। तव्हांजे तफ़सुस केटीन जे थ्रू बि मां हुननि खे आगाह थो कयां, हम्बली रिक्वेस्ट थो कयां, लिहाज़ हिन ते एक्शन खयो वञे। ऐं हीअ ॿ जेके बि आहिनि न, मोहम्मद इरफान बेग इलीगल वेठो आहे, उहो बाक़ाइदे ते कब्ज़ो कई वेठो आहे, ऐं कब्ज़ा माफ़िया खे वेठो आहे, ऐं लईक आहे, इहे ॿई बदमाशी कई वेठा आहिनि। ऐं टेररिस्ट आहिनि, हिन ते बाक़ाइदे FIR कटला आहिनि पुराणे दौर में, हिते ई MDA हिननि पोस्टनि ते। तव्हां भले बैकग्राउंड ॾिसो हुननि जो, डिपार्टमेंट मां फाइल कढाए ॾिसो, थाणनि मां कढाए ॾिसो, बाक़ाइदे हिननि जा मर्डर थियल आहिनि, ऐं उन्हनि ते FIR निकितल अथव। मली डेवलपमेंट अथॉरिटी में 18 गेड़ जा ऑफिसर, एंटी इंक्रोचमेंट सेल जे डायरेक्टर अब्दुल अलीम आखवन जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त मली डेवलपमेंट अथॉरिटी जे अंदरि कुझु ऑफिसरनि उते नोगोइरा बणाए छॾियो आहे। हिननि इहो इंकशाफ कयो आहे त उते करप्शन, कब्ज़ेगिरी जी सरपरस्ती कई थी वञे। अलाटीज़ दरबदर आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके कब्ज़ागीर आहिनि उन्हनि जी सरपरस्ती कई वञे। ऐं हिननि उहो बि इंकशाफ कयो आहे त हिननि जी जान खे ख़तरो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध, वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर ऐं जेके इंसाफ़ कंदड़ इदारा आहिनि, नेब समेत आला अदलिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जांच करे नंढनि मुलाज़िमनि अलाटियुनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मंज़ूर नूनार सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, मलीर, कराची।